वाइसा प्रावल खबर सिरसर जारिया खबर शरकंदासे पीरागोट खां पीरागोट बरसा गवर्नमेंट हाई स्कूल बागो फुलपोटर में मुबीना शागिर्दन पारां स्कूल में फेरिंग सबब उस्तादन शागिर्दन में भाज पैजी वई। खौफ ऐं हिरास पकड़जी वियो। पुलिस के इतला वाक़े ख़िलाफ़ स्कूल के उस्तादन ऐं शागिर्दन में सख्त एहतजाज करे नारेबाज़ी कई। पीरागोट बरसा गवर्नमेंट हाई स्कूल बागो फुलपोटर में 8वीं क्लास के शागिर्द अहमद अली पुट गुलाम नबी पारां स्कूल अंदर फेरिंग कई वई है। फेरिंग सब उस्ताद ऐं शागिर्दन में भाज पैजी वई। उसको जॾहिं त स्कूल में खौफ ऐं हिरास वारी सूरत हाल पकड़जी वई है। अहिड़ो इतला पिणु पुलिस के ॾिनो वियो आहे। वाक़े ख़िलाफ़ स्कूल में उस्तादन नदीम अहमद, असगर अहमद फुलपोटर, वज़ीर अली उडो, मोहसन अली ऐं ॿियनि सख़्त एहतजाज कंदे नारेबाज़ी चयो त अहमद अली जो स्कूल में चाल चलत सुठी न आहे ऐं हू उस्तादन सां बदतमीज़ीअ सां पेश ईंदो आहे। अॼु उस्ताद संदसि स्कूल ड्रेस न पाइण तां ही मामिलो पेश आयो आहे। वाइसा प्रालो पेज खे लाइक करणु शेयर करणु न विसारींदा। अवांजो पंहिंजो चैनल वाइसा प्रालो यूट्यूब चैनल अवांजो पंहिंजो चैनल।